अस्सलाम वालेकुम संगत। ही आहे कोयटा जबल जूं चाड़ियूं। फ़कीर नज़र मोहम्मद सुगड़ फ़कीर असां सां गॾु आहे। नज़र मोहम्मद खां अॼु भेटाई साहिब जो बैत हिकु या ॿ जेकी साईं खे यादि हुजनि ससुई जा उहे ॿुधाए जिन में जबलनि जो ज़िक्र अथसि। नज़र मोहम्मद शेख साईं भिटाई सरदार फरमाए थो त ॾुखनि ॾाघनि ॾेरनि ॾाघनि ॾेरनि ॾूंगरनि ॾुखनि आऊं ॾधी विझां खणा पेर पुनू जा विखां विझां विख वधी लिखे आऊं लधी न त पटनि केरु पंध करे। अहिड़ी आन हुयासि इश्क उथायम ओचितो मथियूं ॾींदे लोक खे चरी पाण थियासि पधर पट पियासि मुंहिंजो सतुर इश्क विञायो। पर मुंहिंजा साईं औखा इश्क माहीदा यारो नावत ॼाणो मज़ाकां हिजर फिराक दे चाकां वाले मान भरे मुश्ताकां मरमर जीवन मोहब्बत दे विच नाल फ़िक्र फेराकां अण सीटियां आशिक शुदे पावन रोज़ पोशाकां नज़र मोहम्मद नीह पिरावी नाल अदब ओशाकां नाल अदब ओशाकां। महिरबानी। वाह वाह। नज़र मोहम्मद साईं चयो भेटाई साहिब जो त आड तेरा छा आहुड़ा ॾाका ॾूंगर खे हीजे वर विंदुर जा मारींदा मूंखे हाड़ो हीणीअ खे लंघाइज लतीफ़ चए। आड तेरा छा आहुड़ा ॾूंगर खे ॾाका। सुभान अल्लाह। ही ॿियो हिकिड़ो बैत तव्हांजे अर्ज़ ख़िदमत में कयां। ससुई पंध में आहे। पहिरें ॾींहुं वारो बैत त मूंखे यादि न आहे। ॿिए ॾींहुं बरोच लहे वरी कयईं वाका पुछाए साथ सजण जो बोदा ऐं बाका को वेंदे ॾिठो वाट सां आरी मुंहिंजो आका सतार चए साका सुध ॾियो सजण जी। वरी टीं ॾींहुं टकर में जोड़े वेठा जामी न को उल्को उघाड़ जो न को बुख बे आरामी मजलस मीर मोहम्मद जी में सुखिया थिया सामी शल ईअं हबीब थे हामी सजण मुंहिंजो सतार चए। अस्सलाम वालेकुम या अली मदद।